नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शेख फरीदुद्दीन अत्तार रहमतुल्लाह अलैह जन जूं तसव्वुफ़ लाइ नसीहतूं तसव्वुफ़ जे पांधीअड़े लाइ नसीहतूं उनजी हीअ चौथी निशिस्त आहे। ही जेको चैप्टर अॼु असीं बयानु कयूं था उहो आहे ख़ामोशी जे फ़ाइदनि बाबति, जंहिंजे लाइ दरवेशनि जो फ़रमान अक्सर ॿुधो हूंदो तव्हां त फ़क़ीर जो जेको ॾाजु आहे, शान आहे, उहो आहे ख़ामोशी। तो फ़रमाइनि था, ऐं बिरादर गर तू हस्ती हक़ तलब जुज़ ब फ़रमाने मकुशाए ख़ुदा मकुशाए लब। तो ऐं भाऊ, जेकॾहिं तूं न अल्लाह जो मुतलाशी आहे, दुनिया जो मुतलाशी न चईं, जन्नत जो मुतलाशी न चईं, चईं त ऐं भाऊ जेकॾहिं न तूं ख़ुदा जो मुतलाशी आहे त अल्लाह जे फ़रमान खां सवाइ पंहिंजो वात न खोल। यानी जेका तुंहिंजी गुफ़्तगू आहे न, उहा गुफ़्तगू में सम्झ त अल्लाह ताला जो को अहिड़ो आहे उन में फ़रमान त ठीकु आहे, जे न आहे त फज़ूल में इहा तबसरे गोई जेका आहे, इहा तबसरे गोई न कर। अॻिते फ़रमाइनि था, ग़र ख़बरदारी ज़हय ला यमूत बरदहाने ख़ुद बने मोहरे सकूत। फ़रमाइनि था त जेकॾहिं उन ज़ात जेका ज़िंदह बि आहे ऐं न मरण वारी आहे, जेकॾहिं उन जे बारे में तोखे ख़बर आहे त पंहिंजे वात ते सुकूत जी चुप जी मुहर लॻाए छॾ, चुप जो ठपो वात ते लॻाए छॾ। ऐं पिसर पंदो नसीहत गोश कुन घर निजाते बायदत ख़ामोश कुन। फ़रमाइनि था त ऐं पुट, हिन मुंहिंजे वाइद ऐं नसीहत ते ध्यानु ॾे, कनु ॾे। जेकॾहिं निजात जो तलबगार आहियां, जेकॾहिं चाहीं थो त मां निजात पायां हिन नफ़्स अमारे खां, हिन मुसीबतुनि खां, हिननि परेशानियुनि खां, त पोइ ख़ामोशी अख़्तियार कर, ख़ामोश थी वञ। बुज़ुर्गान दीन फ़रमाइनि था त ख़ामोश थियणु इहो हिकिड़ी विच जी जंक्शन आहे, जंहिंखां इंसान दुनिया जी तरफ़ बि अची सघे थो, जंहिंखां इंसान अल्लाह जी तरफ़ बि अची सघे थो। यानी ईअं सम्झो त ख़ामोशी जेका बि आहे, यानी ख़ामोश रहण जी कैफ़ियत जेका आहे न, उहो स्टेशन आहे जंहिं स्टेशन तां तव्हां रुजू इल दुनिया बि थी सघो था, रुजू इलाह बि थी सघो था। यानी जेकॾहिं तव्हां पंहिंजी तबियत खे ईअं था रखो जो वेठा था गुफ़्तगू कयो ज़माने जी, त पोइ जेकॾहिं तव्हां चाहियो था त मां ख़ुदा जी तरफ़ वञा, त वरी तव्हांखे पहिरीं ख़ामोशी अख़्तियार करणी पवंदी, उनखां पोइ ख़ुदा जी तरफ़ रुजू थियणो पवंदो। ऐं इन मां मालूम इहो थियो त जेका ख़ामोशी आहे न, इहा कामयाबी जी कुंजी आहे। अॻिते वधण जे लाइ इहो हिकिड़ो स्टेप अॻिते आहे। हाणे ख़ामोश माण्हू ईअं सम्झो त अधु पंधु तइ कयो आहे उन, पर ख़ामोशी ते जेतिरो ॻाल्हाइबो ओतिरो घटि आहे। ख़ामोशी कामयाबी जी कुंजी आहे। ख़ामोश रहण सां इंसान जा ऐब बि पिनहा था रहनि। हिकिड़ो माण्हू ख़ामोश वेठो आहे त मालूम न आहे त इहो कहिड़े हाल जो आहे, आलिम आहे, जाहिल आहे, ऐं सुठे हाल ख़्याल जो आहे या बुरनि ख़्यालनि जो मालिक आहे, ॿिए खे नफ़ो ॾींदड़ आहे, नुक़सानु ॾींदड़ आहे। यानी उन्हनि जो हर ऐब सवाबु ॿई चुप आहिनि, ॿई चुप लॻा पिया आहिनि। पोइ ॾिठो वञे त जेका ख़ामोशी आहे न, हर सूरत में फ़ाइदे में आहे। दरवेशी प्लेटफॉर्म ते अचो त ख़ामोश माण्हू जल्दी कनेक्ट थी वेंदो आहे, ऐं पड़वाटी माण्हू जेको आहे उहो पहिरीं ख़ामोश थींदो पोइ कनेक्ट थींदो, यानी हिकु स्टेप पोइते रहिजी वियो। बहरहाल ख़ामोशी में तमामु वॾा फ़ाइदा आहिनि। हिन बुज़ुर्ग जा जेके अक़वाल आहिनि उहे बि वॾा वज़नी आहिनि। अॻिते फ़रमाइनि था, हर किरा गुफ़्तार बिस्यारश बुअद दिल दरून सीन बीमारश बुअद।
चए थो जंहिंखे घणी ॻाल्हाइण जी आदत आहे, बकवास करण जी आदत आहे, फज़ूल तबसरनि जी आदत आहे न, चए उनजो सीनो जेको आहे, उनजी जेका अंदरि दिलि आहे न, सीने जे अंदरि उहा बीमार हूंदी अथव। दिलि उनजी बीमार हूंदी आहे। हाणे बीमार माण्हू जो छा हाल हूंदो? बीमारी पाण खां ई बेज़ार हूंदो आहे। सिहतमंद हूंदो त हर शइ वणंदी। तो दिलि खे बीमार रखिणो आहे त घणो ॻाल्हाईंदा रहो, फज़ूल। ऐं जेकॾहिं दिलि खे ज़िंदह रखिणो आहे, ताक़तवर रखिणो आहे, सिहतमंद रखिणो आहे, त पोइ ख़ामोशी अख़्तियार। आकिलारा पेश ख़ामोशी बुअद, पेश ए जाहिल फरमाशी बुअद। चए थो जेको अकुलमंदनि जो तरीक़ो आहे न, पेशो जेको आहे उन्हनि जो, उहो चुप रहणु अथव। हज़रत मौला अली मुश्किल कुशा जन जो बि फरमान इहो आहे त अकुलमंद माण्हू जी निशानी आहे त उहो ख़ामोश हूंदो आहे। चए थो वरी जेके जाहिल आहिनि उन्हनि जो जेको पेशो आहे न, उहो विसारे छॾणु आहे। विसारणु इहो जेको आहे जाहिल जो पेशो आहे। ख़ामोशी अज़ किज़्ब ग़ीबत वाजिबस्त, इबला अस्त के कूब गुफ़्त रागिबस्त। चए थो कूड़ न ॻाल्हाइणु, ग़ीबत न करणु, इहो ज़रूरी अथव। हिन तसौफ़ जी राह में हिकु त कूड़ जी आदत न विझो, कूड़ ॻाल्हाइण जी, कूड़ खां परहेज़ कयो। कूड़ सां दिलि मरी वेंदी आहे, दिलि अंधी थींदी आहे। नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी हदीस खे हिननि कोट कयो आहे, ईअं सम्झो उन्हनि जी ट्रांसलेशन कई आहे। सरकार फरमायो त कूड़ ॻाल्हाइण सां दिलि में अंदरि जेको आहे सो काराण पैदा थींदी आहे। हीअ बि फरमाइनि था त जेको कूड़ ॻाल्हाइण इन जी बि आदत न विझो, ऐं हरू भरू बकवास करणु, गिला करण जी आदत बि न विझो। चुप रहणु ज़रूरी सम्झो। वरी अॻिते था चवनि त इन ॿिन्ही शयुनि में जेको माण्हू न मुब्तला रहंदो आहे, उहो बेवकूफ़ आहे। हुनजे अंदरां अक़ुलु वेंदो रहंदो आहे, बेवकूफ़ी ईंदी रहंदी आहे। जेको माण्हू कूड़ ऐं ग़ीबत इन्हनि ॿिन्ही शयुनि जी पंहिंजे अंदरि आदत विझे थो, त उनजे अंदरि बेवकूफ़ी ईंदी वेंदी आहे। जेको इन्हनि ॿिन्ही शयुनि खे छॾे थो, उनजे अंदरि अक़ुलमंदी ईंदी वेंदी आहे। वॾी हिकिड़ी नसीहत भरी गुफ़्तगू आहे सरकार फरीदुद्दीन अत्तार रहमतुल्लाह अलैह जन जी। फरमाइनि था, ऐं बिरादर जुज़ सनाए हक़ मगो, कौल खुदरा अज़ बराए दक मगो। फरमाइनि था त ए भाऊ, अल्लाह जी तारीफ़ खां सवाइ कुझु बि न ॻाल्हाए। चए थो अल्लाह ताला जी तारीफ़ करणी थी त उहा तारीफ़ कर, बाक़ी न ॻाल्हाए, चुप कर। ॿियनि खे परेशान करण ख़ातिर ॻाल्हियूं न कर। जीअं न असांजी जेको गुफ़्तगू जो लहजो आहे, हीअ अक्सर बीमारी थींदी अथव। जंहिं महिल महफ़िल में वेंदा आहियूं त पंहिंजो अहिड़ी शइ पेश कयूं जंहिंमें ॿियो अचरज में पइजी वञे ऐं हैरत में पइजी वञे। इहा जेको चए थो न ॿियनि खे परेशान करण वारी त न, इहा पंहिंजी आदत कढी छॾे। सूफ़ी आहे तूं, सूफ़ी थो थिए, पंहिंजो पाण खे जाना काना साफ़ कर। अॻिते फरमाईंदा, हर के दर बंदे इमारत में शवद, हर के दारद जुमला गारत में शवद। ही वॾी हिकिड़ी ख़ूबी आहे, तमामु वॾी ख़ूबी आहे। फरमाईंदा इहा पैदा कयो, चवंदा जेको माण्हू तामीर जे चकर में पवंदो आहे, हिन खे ठाहियां, हिन खे ठाहियां, हीअं कयां, हीअ तरक़ी कयां, हीअ कयां। मां त ॾिठो आहे त एॾियूं बिल्डिंगूं जेके हथोड़नि सां बि नथियूं भॼनि, उनखे भञी ड्राए पट करे वरी नई डिज़ाइन ते था ठाहिनि। सो इन में फरीदुद्दीन अत्तार रहमतुल्लाह अलैह हिननि शयुनि जी ॾाढी मुखालफ़त कई। हुन चयो त जेको तामीर जे चकर में पवंदो आहे न, फ़िक्र में लॻो रहंदो आहे त भई हिन शइ खे तामीर कयां, हीअं कयां, हिन खे तामीर कयां, चए थो त उहो जेको आहे उहो सभु कुझु पंहिंजो गार थो करे पियो, उहो गार थो करे पियो, उहो ज़ाया थो करे पियो, उहो पाण खे ठाहे नथो। हालांकि जंहिं में गुज़र सफ़र सही तरीक़े सां थिए पियो, उहा बिल्डिंग ठीकु आहे। बाक़ी जेका ख़ूबसूरत बणाइण जे चकर में, डिज़ाइन करण में पंहिंजे जेको माल आहे उनखे माण्हू ज़ाया थो करे, इहो वरी फज़ूल ख़र्ची आहे। अॻिते फरमाईंदा, दिल ज़पुर गुफ़्तन बमीरद दर बदन, गर्च गुफ़्ता रश बुअद दुर्रे यादन। चए थो त
जेतिरो माण्हू ॻाल्हाए थो, माना जेतिरो घणो ॻाल्हाए थो माण्हू, उन सां इंसान जे बदन जे अंदरि जेका दिलि आहे न उहा मरे थी। माना इंसान जेतिरो बकवास कंदो, फज़ूल ॻाल्हाईंदो, ओतिरी उनजी दिलि मरी वेंदी। फरमाईंदा त जेको तव्हांजी गुफ़्तार आहे त उन गुफ़्तार जे लाइ माना ईअं फरमाईंदा त जेकॾहिं घणी ज़रूरी न आहे, भले हिकिड़ा जेको आहे सो समुंड जा जेके मोती आहिनि उन्हनि जहिड़ी सुहिणी गुफ़्तगू हुजे, तरतीब हुजे, लेकिन हुजे फज़ूल त पोइ उहा बि न कयो। यानी तव्हांजी गुफ़्तगू बेशक तमामु ख़ूबसूरत आहे, सुठी आहे, तव्हांजी इज़त अफ़ज़ाई बि थींदी उन में वॾो डिसिप्लिन आहे, हर शइ ठीकु आहे, लेकिन आहे फज़ूल। मां त जीअं अदीब हज़रात खे चवंदो आहियां त फज़ूल हिन जा तबसरा हूंदा आहिनि। सो जेकॾहिं तव्हांजी उहा फज़ूल आहे न त तव्हां उनखे बि छॾियो जी, माना उहा भले मोतियुनि जे बराबरि हुजे, फज़ूल खे छॾे ॾियो। आंके सही अंदर फसाहत में कुनद, चेहरा ए दिल रा जराहत में कुनद। फरमाईंदा त जेको शख़्स ॻाल्हाइण जी कोशिश में लगातार लॻो रहे थो, ॻाल्हाइण जी कोशिश में लगातार हणणा लॻाई वेठो आहे, चए थो त उहो दिलि जो जेको न चहिरो आहे उनखे ईअं सम्झो त ज़ख़्मी थो करे पियो। हीउ जेको असांजे अंदर में दिलि मौजूदु आहे, इहा दिलि जेतिरी न सिहतमंद हूंदी त रूहानी हाल बि ओतिरो सिहतमंद हूंदो। इहो उनजे लाइ फरमाईंदा त जेको इन चकर में रहंदो आहे न त मां बसि वधीक ॻाल्हाईंदो रहां, चुप न कयां, जो ओतिरा दिलि जे चहिरे खे ज़ख़्म लॻाईंदो रहे थो, ज़ख़्म लॻाए, एॾो नुक़सानदेह आहे फज़ूल गुफ़्तगू। अॻिते फरमाईंदा रहो ज़ुबारा दरदहाने महबूसदार वज़ ख़लाइक ख़ेशरा मायूसदार। फरमाईंदा त जेका तुंहिंजी ज़ुबान आहे उनखे वात में क़ैद रख, क़ैद रखी करे ज़िंदगी गुज़ार। जेका तुंहिंजी ज़ुबान आहे उनखे पंहिंजे वात में क़ैद रखी करे ज़िंदगी गुज़ार, उनखे क़ैद कर, छॾे न ॾेसि, उनखे आज़ादु न छॾ, रखी करे ज़िंदगी गुज़ार। ऐं जेके ही ॿार माण्हू आहिनि न जेके जिन सां असांजा ताल्लुकात वास्ता थियनि था, उन्हनि मां घणी तवक़ुआत न रख, तवक़ुआत रखण जी कोशिशि न कर, न रख, बसि तवक़ु न रख, तवक़ु अलाह जी ज़ात में रख। इहे असांजे मुलनि जो छिरक वठ सट लॻी पई आहे। क़बरनि ते न वञो, बुज़ुर्गनि ॾे न वञो, पीरनि ॾे न वञो, कंहिंजो अदब न कयो, कंहिंसां निविड़ी न मिलो, कंहिंखां मदद न वठो, कंहिंखां ईअं न कयो। इन बेवकूफ़नि खां पोइ छा कयो, इन ते हज़रत मोहिउद्दीन इब्न अरबी ॾाढो कमाल कयो आहे, कमाल कयो आहे उन्हनि। सो इन ते वरी ॿिए दफ़े गुफ़्तगू थींदी। हीअ जेके न छिरकंदा था वतन, इहे सभिनी माण्हुनि में इहे हालांकि शिरक पाण था कनि, छो त हीअ अवाम में तवक़ो था रखनि, ख़ुदा जी ज़ात में तवक़ो नथा रखनि। जेको अवाम में तवक़ो रखंदो, ख़ुदा जी ज़ात में तवक़ो न रखंदो न, त इहो माण्हू ख़ुदि शिरक थो करे, छो त अलाह जी ज़ात तां भरोसो हटाए बंदे जे मथां थो रखे, बंदो पाण ई मुहताज आहे। हज़रत मोहिउद्दीन इब्न अरबी वॾो कमाल कयो आहे, उन चयो त अलाह जी ज़ात रब आहे ऐं इंसान खे रब ठाहियो अथई। इंसान अलाह ताला जी ज़ात ख़ालिक आहे ऐं उहा ख़ालिक उनखे कंहिं न ठाहियो आहे, बल्कि उन इंसान खे ख़ालिक ठाहियो आहे। यानी इंसान ॾिसो न तख़लीक़ करे थो न, अलाह पंहिंजी सिफ़त उन जे अंदरि अलाह ताला विधी, चए थो त अलाह ताला राज़िक़ आहे ऐं इंसान खे बि राज़िक़ ठाहियो अथई। वॾी ॻाल्हि आहे न आहे हीअ न छिरक मथो खाईंदा आहिनि। मां शिरक ते इनशाला अलाइदा सां गुफ़्तगू कंदुमि, वॾे वज़नाइती मां कोशिशि कंदो आहियां त हुन में वज़न हुजे। बहरहाल हीउ मौज़ू वरी ॿिए पासे हलियो थो वञे, शेख फरीदुद्दीन अतार जी नशिस्त आहे, उन्हनि जो मौज़ू आहे। हिते फरमाइनि था हर के ओ बर ऐब ख़ुदि बीना शवद, चए थो जेको शख़्स सूफ़ी सॾाए थो न त उहो पंहिंजे ऐबनि खे ॾिसंदड़ हुजे। फरमाइनि था त जेको शख़्स पंहिंजा ऐब ॾिसे थो न, महसूसु थो करे त मुंहिंजे अंदरि हीअ कमियूं आहिनि, मुंहिंजे अंदरि ही ऐब आहिनि, रूह ऊ कुव्वते पैदा शवद,
रूह ओरा कुवत पैदाश वधे, चए थो हुनजे रूह खे पावर पैदा थो थिए, ताक़त पैदा थिए, रूह खे पावर पैदा थो थिए, जेको माण्हू पंहिंजे ऐबनि खे थो ॾिसे। हिन असांजा जेके पंहिंजो साइकोलॉजिस्ट आहिनि उहे वरी अक्सर गुफ़्तगू कंदा आहिनि त भई पंहिंजे ऐबनि खे न ॾिसो, तव्हां में मायूसी पैदा थींदी। इहा ॻाल्हि ग़लति आहे। शरीयत जे रूह सां बुज़ुर्गान दीन जे रूह सां बुज़ुर्गान दीन फरमाइनि था त तव्हां पंहिंजे ऐबनि खे जंहिं महिल ॾिसंदो नी त तव्हांजे मन में जेका आहे न नफ़्स मस्ती थो पैदा करे, अंदर में आकड़ थो पैदा करे, उहा आकड़ मरंदी रहंदी, तव्हांजी दिलि ज़िंदा थींदी रहंदी। ही हज़रत फरीदुद्दीन अतार रहमतुल्लाह अलैह जन जा हिकु अनमोल मोती आहिनि सूफ़ियुनि जे लाइ। जेको माण्हू पंहिंजी सूफ़ी चइबो आहे जेको पंहिंजी इस्लाह करे, ॿिए जी इस्लाह जो हुनखे ॻणती न हुजे, जेको पंहिंजी इस्लाह करे, जेको पंहिंजी इस्लाह करे उन लाइ हज़रत फरीदुद्दीन अतार रहमतुल्लाह अलैह जन जो किताबु पंधनामा एॾो त वज़नी आहे, एॾो त कारआमद आहे, एॾो त फ़ाइदेमंद आहे, एॾो यूज़फुल आहे, उनखे पंहिंजे मुताले में रखे। अॼुकल्ह उर्दू में मिलनि था, मूं वटि त फ़ारसी में आहे, उर्दू में मिलनि था, उन्हनि खे पढ़ंदा रहनि, पंहिंजी ज़िंदगी में उन शइ खे शामिलु कनि, इंशा अल्लाह तक़दीर बदिलजी वेंदी। आख़िर में दुआ आहे अल्लाह ताला असांखे हिन नफ़्स मकार खे सम्झण जी, मकर खे नफ़्स मकार जे मकरनि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं बुज़ुर्गान दीन जी ताज़ीम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, शिरक ऐं पंहिंजो ताज़ीम में फ़र्क़ु सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना